तकरार ड्रामे जे बारे में काफ़ी दोस्तनि जी राय इहा आहे त तकरार ड्रामो बंदि थी वियो आहे। तंहिंजे करे तव्हां जेका अपडेट ॾियो था त तव्हां अपडेट तकरार ड्रामे जे बारे में न ॾियो, इहो बंदि थी वियो आहे, इहो कान ईंदो। अॼु उन्हनि दोस्तनि जे लाइ ही अपडेट आहे। दोस्तनि खे काफ़ी वीडियोज़ में मां चई चुको आहियां त तकरार ड्रामो बंदि न आहे थियो, ख़तमु बि न आहे थियो। काफ़ी दोस्त चवंदा आहिनि त ख़तमु थी वियो आहे, ईअं न आहे दोस्तो। कुझु ॾींहंनि जे अंदरि अंदरि ड्रामो जेको आहे रिलीज़ थियो वेंदो। छाजे करे त शूटिंग आहे ड्रामे जी, हिकु हिकु स्टेप हूंदो आहे जंहिंमें टाइम लॻंदो आहे। टाइम ते ई मालिक पाण टाइम ॾेई उन टाइम ते न हलाए सघंदा आहिनि। त हीअ सोप सीरियल आहे, इन जी डिघी कहाणी आहे ऐं इन जे लाइ हू पूरी कोशिश में आहिनि त जल्द अज़ जल्द तकरार ड्रामे खे बहाल कयो वञे। तव्हां ॾिठो हूंदो सिंध टीवी या KTN ते को बि ड्रामो अहिड़ो ख़ासि व्यूज़ नथो खणे, ॿई चैनल ख़ाली लॻा पिया आहिनि। सिंध टीवी वारनि जा त व्यूज़ ई नथा अचनि, तॾहिं पुराणा टुकड़ा तकरार जा हलाइनि था, ॿीहर घड़ी घड़ी पुराणा टुकड़ा कटे कटे। पोइ बि माण्हू नथा ॾिसनि, उन्हनि खे इहा ख़बर आहे त जेसीं ताईं तकरार ड्रामे जो फुल एपिसोड न हलाईंदासीं त असांजो चैनल वायरल वर्किंग में न ईंदो। दोस्तो कुझु ॾींहं वेट कयो, इंतज़ारु कयो, इनशाला वरी ड्रामो हली वेंदो।